माउ जी हस्ती उहा वाहिद हस्ती आहे जंहिंखे इंसानी तख़लीक़ात जो दर्जो हासिलु थियल आहे ऐं इहो बि सच आहे त माउ जी अज़मत खे सिर्फ़ु लफ़्ज़नि जी भेटा नथी ॾेई सघिजे, पर उन बावजूद बि असां पंहिंजे प्रोग्राम मुंहिंजी मिठड़ी माउ में कंहिं हिकु अज़ीम माउ खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदा आहियूं ऐं हिकु महिमान शख़्सियत खे दावत ॾींदा आहियूं, उन्हनि सां संदन माउ जे शख़्सियत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु जे महिमान शख़्सियत खे असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे। उहे सियासी मैदान में कंहिं बि तारुफ़ जा मुहताज न आहिनि ऐं सियासी मैदान में संदन नालो मोतबर तसवुरु कयो वेंदो आहे। पाण वरी वज़ारत ऐं वज़ारत उज़्मा जे उहिदनि ते फ़ाइज़ रही पाकिस्तान जी ख़िदमत कंदा रहिया आहिनि। पाण NPP जा सरबराह आहिनि रईस ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई साहिबु। जतोई साहिबु, अॼु असां अव्हां जी अम्मा खे यादि कंदासीं। सभ खां पहिरियां त अम्मा खे छा करे कोठींदा हुयो? अम्मा खे असां अम्मा करे चवंदा हुआसीं। अच्छा, घर में सराइकी ॻाल्हाईंदा आहियूं। हा हा, पर हूअं अम्मा अम्मा चवंदा हुआसीं। अम्मा भला मिज़ाजनि कीअं आई, कहिड़ी तबियत थी? ख़ैर सभु को माण्हू ज़रूरु इहो ई चाहींदो ऐं हक़ीक़त आहे त औलाद खे जेका वालदेन खां प्यार थो मिले ऐं ख़ासि तरह सां वालद खां, उनजो मुक़ाबिलो त कोन्हे। पर हक़ीक़त आहे त मूंखे उमेदु आहे सभई वालद अहिड़ियूं हूंदियूं। नियार शफ़ीक़ हुआ तमामु, ऐं तमामु घणो ख़्यालु रखंदा हुआ असांजो। असां वरी घणो वक़्तु जो ॿाहिरि रहियासीं, इन करे पाण कुर्बत वधीक कई। थोरो जॾहिं वेंदा हुआसीं वेकेशन ते ॻोठु या कीअं, छाकाणि त जीअं इहे उन ज़माने में सिंधी 4 क्लास पढ़िबा, पोइ अंग्रेज़ी 13 ते वञिबो, त बसि उहो ई माण्हू थोरो सांभर में आयो, 4 दर्जा पढ़ियासीं। वरी मनोशर मदरसे में वियुसि 2 साल, उतां वरी पोइ आयुसि कराची ग्रामर स्कूल में। तव्हांजी अकेडमिक तालीम में अम्मा जो केतिरो हिसो हुयो, केतिरो किरदारु हुयो? उहे ॾींहं यादि अचनि था जॾहिं मां तयारु करे स्कूल लाइ मोकिलींदी हुई? यकीनन मां सम्झां थो इन में मां सभिनी खे शरीक कंदुसि। वालदेन जी ख़्वाहिश हूंदी आहे जेतिरी वधीक तालीम हासिलु करे सघिजे, पर क़बिला वालिद साहिबु जिन ऐं अम्मा जन ॿई ॼणा गॾु वेहंदा, चवंदा बाबा तालीम अहिड़ी शइ जो तोसां हुन केरु कोन फुरेसी। इहे दुनिया ते इनकलाब, इहे अलाह सां सभु कुझु ॾिठे, पर तालीम जेतिरी ज़्यादा गिनसो तो सारी सही दौलत उहा ई है तालीम है। अच्छा, तुसां अपने अम्मा ऐं बाबा को कहिड़े नंबर ते ॿाल आवे? वॾे ज वॾा मैं हुयसि। अच्छा, ऐं भेणिया? 3 भेण। अच्छा, वॾे ज वॾे तुसां। अक्सर ईअं थींदे जतोई साहिबु त जेको पहिरियां ॿाल हूंदे उनखे तमामु घणी अहमियत मिलंदी है, माउ पीउ दा प्यार मिलंदे, नंढे को मिलंदे, त तुसां वाकई ईअं फील किता त अम्मा ऐं बाबा तुसां को प्रायोरिटी ॾिती हुई ज़िंदगी च हमेशह? उहो त ज़ाहिर आहे जिन वॾो पहिरियों जेको औलाद थो थिए, सो सिंधी में ॻाल्हायां सभिनी जे कंज़म्पशन लाइ, त उहो ज़रूरु दादलो बि थींदो आहे। चवंदा आहिनि दादलो आहे। पोइ तव्हां दादला हुयो वाकई? पोइ अंगलब थींदा आहिनि घणा, ऐं वालदेन अंगलब खणंदा आहिनि सभिनी औलाद जा। पर हक़ीक़त आहे जेकर त मां पहिरियों ॿार हुउसि, वरी छोकिरो हुउसि, असांजे पंहिंजे माशरे में इहो चाहिनि था त पहिरियों ॿारु जेको हुजे सो पुटु हुजे, त उन लिहाज़ खां अंगल पूरा थींदा असांजा। यानी तव्हांखे अम्मा जी मार कॾहिं कान मिली? मिली 2 दफ़ा मिली। हा, कहिड़ी ॻाल्हि ते मिली? उन में वालिद साहिबु शरीक हो। हिकिड़ो दफ़ो मां वार लहराइण ते ॾाढो लहराईंदो हुउमि, सो हजम ॿार वेठो बंगले ते, ऐं आयो मुलाज़िम त हली वार लहरायो। मां भॼी वियुसि घर। मां सम्झो मां एतिरो लिखां थो जीअं चवंदा आहिनि उहो लिखे सम्झी दुनिया में कान थी ॾिसे। सो उतां निकिरी आई बंगले में, घर वारे बंगले जे पोयां हली वियुसि। सो कॾहिं मां वठी खणी चवंदो हल ॿाहिरि। अच्छा, भला जॾहिं अम्मा मार ॾींदी त पोइ परचाईंदी अम्मा ई हुई या वञी पाण अम्मा खे? मूंखे अहिड़े क़िस्म जी मार यादि कान्हे जो मूंखे मिली हुजे, जंहिं मां एतिरो मां ॾुखियो हुजां जो मूंखे हक़ीक़त आहे मूंखे इहा यादि कान थी अचे त अहिड़े क़िस्म जी का सख़्तु सज़ा मिली हुजे, अहिड़ी कान। सही। अम्मा सां भला कचहरियूं थींदियूं हुयूं? हा, ज़रूरु थींदियूं। अच्छा, अम्मा जे गुफ़्तगू जो मौज़ू छा हूंदो? घर जा मामला हूंदा हुआ या उन ज़माने जूं ॻाल्हियूं? जॾहिं असांजे वालिद साहिब जी वालिद साहिब जी शादी पई थी त उहो ॻोठु पायो पियो हुन ज़माने में। उहो ॿुधायो हुअऊं त असांजी शादी तंबूअ में थी, बंगला वग़ैरह दरिया जे पेट में अची विया। पोइ जीअं माण्हू मुहाजिर हूंदा आहिनि न, जिप्सी,
उहो बंगलनि में त बंगला त हो ई कोन, घर सभु दरिया जे पेटे में अची वियो, अचानक दरिया अची वियो। पावक चवंदा आहिनि, ॿोॾि न ई, पावक ऐं ॿोॾि में फ़र्क़ु आहे। पावक माना जिते दरिया पंहिंजो रुख मटे थो त उहो खाए थो, ॿोॾि त आयो माना बंदि टुटी पियो, ॿोॾि थी वई, उहो पाणी लही थो वञे। पोइ पर शादी जा मुक़ररु थियल ई तारीख़, उहा ॻाल्हि कंदी त कीअं तंबूअ में थी असांजी शादी थी, तंबूअ में रहियासीं, पोइ वरी नानाणा नोट में रहियासीं, छाकाणि जेसि ताईं इहो ॻोठ न्यू जतो ई न करे आहे, असुलु ॻोठ जो नालो जतो ई, उहो जो वियो त तबाह थी वियो, पोइ असांजो ॾाढो हिते शिफ्ट करे आयो, जीअं त हाणे मौजूदु न्यू जतो ई आहे। त ज़रूरु घरनि ठाहिण में टाइम लॻो, 1.5 साल 2 साल लॻा, तेसि ताईं पोइ असां नानाणा नोट रहियासीं हुते। अच्छा, उहा मूंखे ख़बर कान्हे, छाकाणि मां 2-3 सालनि जो मतिलबु ॼाउसि इहे अची नए ॻोठ में हिते, उते हुननि जो रहण थी मूंखे का ख़बर कान्हे, ॻाल्हि कंदा हुआ वालद साहिब वारा। भला शादीअ खां पहिरियां ताईं जो अम्मा ऐं बाबा जे विच में मिट माइट जो रिश्तो हुयो या अम्मा ॿाहिरीं ख़ानदान मां आई? न, मिट माइट जो क़रीबी कोन हो, क़ौम हिकिड़ी ऐं वॾनि जो कंहिं ज़माने में हुजे, बाक़ी उन वक़्त में क़रीबी को रिश्तो कोन हो। घर में भला अॻुवाण केरु हूंदो, अम्मा हूंदी या बाबा जी ॻाल्हि वधीक हलंदी? बाबा सियासत में हो, उहो त वरी घटि रहंदो, ऐं असांजी ॾाॾी बि ज़िंदह हुई काफ़ी अरसे ताईं, उहा बि ॾाढो प्यारु कंदी, असां लहराईंदासीं ॾिसे न ॾाढी, पर पोइ ॾिसंदी चवंदी एॾे 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 आहे, पर विहारींदी पाण सां गॾु। भला अम्मा जो ऐं ॾाॾीअ जो यानी ससु ऐं नुंहुं जो रिश्तो कीअं हूंदो हुयो? अम्मा हिकु नुंहुं जी हैसियत में कीअं रही? न, दयानतदारी सां तमामु यूनिक रहियो, यूनिक रहियो। अच्छा, ऐं अम्मा ससु जे रूप में कीअं रही? उहो बि तमामु सुठो गुज़रियो, वक़्तु गुज़रियो। तव्हां अम्मा जी पसंदि ते शादी कई? शादी मुंहिंजी दिलि घुरियो पिए त जिथे मुंहिंजी शादी हुई उते थिए, पर अरेंज शादी हुई, मुंहिंजी सौट हुई, तंहिंजे करे अरेंज शादी हुई, पर मुंहिंजी दिलि घुरियो पिए त मां हिते शादी कयां। अम्मा जी का अहिड़ी ॻाल्हि, का अहिड़ी तलख़ी ज़िंदगीअ में यादि आहे त कॾहिं अम्मा सां किथे तेज़ ॻाल्हायो हुजेव ऐं हाणे पछता थींदो हुजे त जेकर अम्मा सां हीअं न ॻाल्हाइजे हा? थी सघे थो कयो हुजेसि, मां चयो त एतिरी त इहो लॿार कोन थियो हूंदो, ज़रूरु औलाद आहे, केॾी महिल वालदेन सच चवनि था पोइ ॾुखियो थो लॻे, थी सघे थो माण्हू केॾी महिल उहो सख़्तीअ सां जवाबु ॾिए थो, ऐं थी सघे थो मूं गुनाह कयो हुजे, पर मूंखे अहिड़ी मौक़ो यादि कोन्हे। अच्छा, भला तव्हां का अम्मा जी अहिड़ी नसीहत जेका अक्सर कंदी हुजे? तव्हां मां पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में ई मूंखे ॿुधायो हुयो त अम्मा 2 ॻाल्हियुनि खां झलींदी हुई, हिकिड़ो चवंदी त मेमना शादी न करी, ऐं ॿिया जेका ॻाल्हि अखेंदी आई उहा त असां ॿुधाई कोन हुई, भला हुन पस मंज़र क्या हा? न, इहो आहे न, मैं युस पे विलायत जॾहिं पढ़ण लाइ त आम मशहूरु हूंदा जेके यूरोपियंस को मेमा कहंदा आहिनि, अंग्रेज़ रह गए थे असांजे मुल्क, त जॾहिं उहे आंदे आहिनि विज़िट करे ईंदा आहिनि त पंहिंजो उन अपनी ज़ाल नाल आंदे आहिनि त उनखे मेमा कहंदा आहिनि। सो जॾहिं युस पे को मेरी शादी थियल आई, मेरे वञण शादी करणो 2 साल करणो 1.5 साल करणो पिछे पियो हुयुसि, शायदि शादी दा जल्दी दा इहो मक़सदु आहे कि मैं वेंदा पिया शादी कर वञा, शादी कर वञा, जल्दी न शादी कर वञा, ताकि हिकिड़े क़िस्म जा अहसासु हुए, रुकावट हुए त मैं हर वक़्तु सोचां त न मेरी शादी थियले, तो इन करे मेरी शादी करणो 1.5 साल पिछे मैं विलायत वियुसि, वञा पिया त पिछे की तो बाबा हिकिड़ा जेको नसीहत है, मैं कहा मां हुकुम, मथे ते एतिरो की दुआ करे, चई त बाबा अलाह कामयाब करेसि, ऐं 2 ॻाल्हियां न करी, हिकिड़ा मैम नाल शादी न करी, ऐं ॿी बि अहिड़ी शइ चई त उहा न करी, मैं कहा हज़रा मां कोन कयो। अच्छा, भला विलायती तोसां ॻाल्हि कई त अम्मा को कॾहिं विलायत घिन गयो वे? कॾहिं? घणे दफ़े। अच्छा, हा, उहो पिछले ज़माने, अम्मा जी वालिद साहिबा जी असांजी वफ़ात थी 1990 च। अच्छा, त घणे दफ़े काफ़ी। अच्छा, पिछे जॾहिं वालिद साहिब कोन हलिया विलायत, मुंहिंजी नंढी उमिरि चई 58 सालनि जी उमिरि आहे जो वफ़ात करे विया। पिछे जॾहिं अम्मा दा होॾे हलण थिया, इहो नवां हिकिड़ा समाज ॾिठुसि त उन बारे में उनजी कीअं राय हूंदी आहे, कीअं खेंदी आहे? ॾाढी शौक़ीन हूंदी आहे, मतिलबु शॉपिंग जी। अच्छा, हा, उहे ज़माने शॉपिंग मतिलबु सम्झी हुई त मैं घणा ख़र्च पई करणी आहे, बाबा जे पिछे गिनिजे, बाबा मामा क्यों न गिनो, वरी गिनो। अच्छा, भला अम्मा दी ख़िदमत तोसां किती? जेकॾहिं चाक न होवे, बीमार थी वे, को बुखार थी वे, पछाड़े वाले ज़माने च
रहंदे हुआसीं, अस्पताल वेंदे हुआसीं, गॾु हूंदे हुआसीं। ऐं घणा वक़्तु अलहमदिल्ला वालिद साहिब जी तबियत ठीकु रही, को लंबा अरसा बीमारी सां कोन रहिया, पर पिछले वक़्त ज़रूरु बीमार रहे, अस्पताल दाख़िल थिए। अच्छा, घणा मायरा घणा के हर मां ईअं करेंदी है त जेसि ताईं औंदा बचड़ा घर आंदे त पिछे उनजे लाइ मानी बानी रखदी है, त अम्मा बि ईअं करंदी आहे? जॾहिं तुसां नंढे हूंदे आवे त आप नंढे हूंदे शौक़ु थी न रोज़े रखण जा, उथारींदा कॾहिं कॾहिं, पोइ मानी खाइण वेही रोज़े खाइण जी त असां बि खाऊं, पोइ केॾी महिल चांवर, केॾी महिल खीर, केॾी महिल इहे शयूं। सो मूंखे यादि आहे हिकिड़े ॾींहुं त खीर में खंडु विधमि घणी, ॾूंघा हूंदा वटा, वटनि में खीर ॾींदा उन ज़माने में, टामे जा ॾूंघो वटो खीर सां भरियुमि ऐं खंडु शायदि एतिरी घणी विधी, मां चयो गॾण जी ज़रूरत कान पई, मिठो ई थी वियो, मिठो मूं खणी पीतो, मूं चयो अमां त आपे ई मिठा थी गए, अच्छा मुंहिंजी सॼी खंडु तुंहिंजी घटी। अच्छा, अम्मा जो सेंस ऑफ ह्यूमर कीअं हूंदो? अम्मा भोग चर्चा कंदी हुई? अच्छा, पर जॾहिं अम्मा खे कंहिं ॻाल्हि ते ॾुख हूंदो, कावड़ हूंदी, त उनजो इज़हार कीअं कंदी? ख़ामोश थी वेंदी हुई, घणो ॻाल्हाइण लॻंदी हुई? ख़ामोश थी, मुंहं मां ई पतो लॻी वेंदो त अॼु अम्मा जेको आहे कंहिं न कंहिं सां नाराज़ आहे। अच्छा, अम्मा खे कॾहिं रोअंदे ॾिठो आहे? ॿ टे दफ़ा थियो, असांजे वालिद साहिब जे वफ़ात ते थियो, वालिद साहिब मरहूम जे वफ़ात ते थियो, पोइ काफ़ी वक़्त में ग़मगीन, यकीनन न ज़िंदगीअ जो रिश्तो, ऐं भाई मरहूम बि नंढी उमिरि में शादी कई, सॼी ज़िंदगी इकठी गुज़ारियूं, ईअं थियो इन्हनि मौक़नि ते, जीअं सननि अम्मा जो वालिद साहिबु या वालिद अहिड़नि मौक़नि ते तमामु पोइ ॾिठोसीं त काफ़ी ग़मगीन रहिया। अम्मा जी शख़्सियत जा यकीनन सुठा पहलू त आहिनि, पर का अहिड़ी अम्मा जी का आदत जेका उन वक़्त में ॾुखी लॻंदी हुजे, ख़राबु लॻंदी हुजे? मां ध्यानदारी सां मूंखे अहिड़ी ॻाल्हि यादि कंदी, उहो थींदो आहे न त हाणे पढ़ो जल्दी वञो स्कूल वञो त ओॾी नंढनि ॿार खे थींदो आहे, त ओॾी महिल न वणंदी आहे, त इहा ॻाल्हि त कीअं थी थिए, छॾियो हीअं कयो हीअं कयो। अम्मा भला कचहरी जी मोर हूंदी हुई? राति जो असां वटि लाइट कान थी, नंढा असां पढ़ंदा हुआसीं, लाइट कान हुई, असांजो पंहिंजो जनरेटर, उहो त लॻो 1954 में, तेसि ताईं पोइ इहो ॿार मैदाननि ते थला बंगुलनि ते सुम्हबो, पोइ रुॻी कचहरी हूंदी, पिंगा हूंदा, नंढड़ा ॿार हूंदा हुआसीं, पोइ पिंगे में लोॾींदा, ऐं पंहिंजो पोइ कचहरी बि थींदियूं, ऐं ॿियो कमु कोन हो, उन्हारे जो ख़ासि तरह सां मैदान ते माण्हू सुम्हंदो हो, पोइ कचहरी कंदो हो। अम्मा भला सुघड़ हुई, घर जो कमकार पाण कंदी हुई या नौकर बि हूंदा हुआ? उनजे बावजूद घणो करे सॼो कमु अलहमदिल्ला नौकर कंदा। हिकु ॿ शइ अम्मा ॾाढी सुठी ठाहींदी, जेको बाबू वालिद साहिबु बाबू चवंदो त तूं में कुठा ॾे। अच्छा, वाङणनि में उहा छार में बंदि कंदी हुई, अने टांडनि जी बि छार, गरम मथां टांडा बि छार में विझी करे कढी, पोइ उन मां अंदरो हिसो कढी मखण सां मिलाए करे पोइ उन में कारा मिर्च। अच्छा, यानी वो स्पेशल डिश अम्मा पचाईंदी। ॿियो अम्मा कोकियूं चवंदा हुआ शायदि, गिह में जेके तरबियूं आहिनि, उहो पराठनि कोकियूं, उहे बि सुठियूं पचाईंदी। बसि ॿिया शयूं जेके हूंदियूं से असां बि चवंदासीं अम्मा खाऊं, ऐं वालिद साहिबु घणो करे कॾहिं मूड में हुन चवंदो तूं में कुठा ॾे। अॼु ताईं केॾी महिल अहसासु थींदो आहे जेकर उहा डिश वरी उहा ख़ुशबू अचे? मां ॾाढी कोशिशि कई आहे, पुछो अथमि केतिरनि माण्हुनि खां, जेका अम्मा ठाहींदी केरु ठाहे सघे थो? अञा फैमिली में चए थो केरु कोन थो चए थो ठाही। अच्छा, भला अम्मा जे जुदाईअ जो सबबु छा थियो? अम्मा बीमार रही हुई? उहो अर्ज़ु कयो न, सॼी उमिरि घणो करे सिहत तमामु सुठी रही, पोइ वक़्त में बीमार रहिया। अच्छा, अम्मा खे कहिड़ी तकलीफ़ हुई? घणो करे पेट जी का तकलीफ़ हुई। अच्छा, पोइ अम्मा केतिरो वक़्तु बीमार रही? मां साल ॾेढ रही, पोइ उन मां ठीकु थी वञनि वरी ईअं थिए, पर इहो पोयों 4 वधीक न 2-2.5 महीना महीनो सवा अस्पताल रहिया पोयों। अच्छा, अम्मा तव्हांखे सियासी ज़िंदगी में जॾहिं तव्हां आयो, प्रैक्टिकल लाइफ में आयो, त सियासत में अचण लाइ हिमथायो या कॾहिं डिस्करेज कयो त न सियासत में न हिमथायो? वालिद साहिबु घणो हिमथायो, वॾो पुटु होसि न, जेॾे वञे त मूंखे वठी वञे पाण सां, त वरी ॾिसे करे सियासत कीअं थी थिए, वाक़फ़ियत थिए माण्हुनि सां। जॾहिं मां चीफ मिनिस्टर थियुसि, काश वालिद साहिबु ज़िंदा हुजे हा, उते वञी अम्मा खे पेरनि ते पियोसीं, अव्हां जूं दुआऊं आहिनि लिटरली,
ऐं हाणे दुआ कयो। पर जॾहिं माज़ीअ में तव्हां जेलनि में बि रहियो, फटका बि खाधा, एहतजाज बि कया, त जॾहिं उहो पोइ अम्मा खे ख़बर पवंदी हुई त पोइ कॾहिं डिस्करेज न कई त सियासत न कर? न, कॾहिं बि न। मां हाणे ज़ाउल अकबर इन तहरीक में 17 महीना जेल में हुउसि। 17 महीननि मां अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर में रिलीज़ थियुसि। उन्हनि 17 महीननि मां 6 महीना त मां लिटरली अकेलो कमरे में, जंहिंखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में सॉलिटरी, तन्हाई जो क़ैद। पोइ जॾहिं पोयां मूंखे महीनो रखियऊं अचे घर में, जॾहिं कराची जेल मां मूंखे कढियऊं, त उते अम्मा असांजो भाउ ग़ुलाम इतबा ख़ान माण्हू उन जे बंगले में हुई। त मां पंहिंजी बालकनी में निकिरी पवंदो त पोइ उतां वेही पियो ॾिसंदी ऐं पोइ ईअं ईअं कंदा हुआ। त सॼी फैमिली वेझे आहिनि न बंगला, विच में रुॻो हिकिड़ो बंगलो आहे। यकीन परेशान त हुई उन ज़माने में। पर जॾहिं अम्मा तव्हांजे शोहरत जो उरूज बि ॾिठो, वॾ वज़ारत बि ॾिठी, पोइ उन वक़्तु अम्मा जूं छा फीलिंग्स हूंदियूं या उन ख़ुशीअ जो इज़हार अम्मा कीअं कंदी हुई? बेइंतिहा ख़ुशी थी। हा, ऐं जॾहिं तव्हां वज़ीर आज़म थियो त उहो दौर अम्मा ॾिठो? न, उन खां अॻु ई 3 हफ़्ता खनि अॻु वफ़ात कयो। अच्छा, 3 हफ़्ता सिर्फ़ु अॻु में वफ़ात कई? हा, मां प्राइम मिनिस्टर जो स्वेरिंग खां पोइ 8-9 ॾींहं ॻोठी हुयुसि, उहो 40 हो उन ॾींहुं, माना महीनो अॻु में एतिरो ॾींहुं। उन वक़्तु तव्हांखे अहसासु थियो? ऐं पहिरियों दफ़ो मां ॻोठ इहो ई हुयुसि त 40 हो मुंहिंजो। उन वक़्तु तव्हांखे अहसासु थियो हूंदो त काश हीउ लम्हो मां ॾिसियां। हाणे दुआ केरु कंदो, इहो हमेशह रहियो त दुआ केरु कंदो। हा, अच्छा भला जतोई साहिबु ईअं थिए थो त जेसि ताईं माउ ज़िंदा आहे तेसि ताईं उनजे हुजण जो एतिरो अहसासु न आहे, पर जॾहिं उहा हली थी वञे त उहा कमी वधीक शदीद महसूसु थिए थी। बिल्कुलु आहे, हो चवंदा आहिनि टेकन फॉर ग्रांटेड। हा, जेकॾहिं का शइ मौजूदु आहे त चए थो ठीकु आहे बाबा, इहो किसो बि हलंदो। पर जॾहिं उहा शइ न आहे जंहिंसां तव्हां प्यारु था कयो त पोइ फ़र्क़ु त महसूसु थिए थो। अम्मा दुआ कहिड़े क़िस्म जी ॾींदी जेकॾहिं दुआ कंदी तव्हां? उहा पंहिंजे दिलि में कंदी हूंदी। अच्छा, ज़ाहिरी कोई अबा मेरा बचड़ा वेंदा पे न, उहो त ॿी ॻाल्हि थी। हा हा, पर ज़रूरु दिलि में हमेशह दुआ कंदी रहंदी। जॾहिं अम्मा गुज़ारे वई उहो लम्हो तव्हांखे यादि अचे थो? हा, मां उते कराची हुउसि। तव्हां हॉस्पिटल में गॾु हुयो? मां न, ओॾी महिल मां घर आयुसि अधु कलाक खनि थियो अॻु। अच्छा, तव्हांखे फ़ोन ते ख़बर पई? अच्छा, पोइ अम्मा जो आख़िरी उहो दीदार तव्हांखे यादि आहे? न, बिल्कुलु गॾु हुआसीं। पोइ ॻोठ वियासीं, दफ़नायो अम्मा खे, सॼी फैमिली ॻोठ वारे क़ब्रिस्तान में हुते। पर जॾहिं तव्हांजी अम्मा गुज़ारे वई उन वक़्तु तव्हां ख़ामोश ई रहियो, सिर्फ़ु ॻोढ़ा ॻाढ़िया हुया या तव्हां सुटका भरिया हुया? न, ख़ामोश ऐं ॻोढ़नि। अच्छा, अम्मा हाणे बि हर वक़्तु यादि हूंदी, पर को पहर या को लम्हो, को ॾींहुं जॾहिं घणो यादि ईंदी हुजे? थिए थो, जॾहिं सूरत अहिड़ी पैदा थिए थी, दुनिया में ख़ुशियूं बि आहिनि, ॾुख बि आहिनि, मुश्किलातूं बि आहिनि, पोइ हक़ीक़त यादि ईंदा आहिनि वालिदैन ऐं अम्मा ख़ासि तरह सां। त थोरी ॾिसो तकलीफ़ थींदी त अम्मा यादि कंदी, अम्मा दुआ कंदी। हाणे पोइ वेंदा त उते यादि हूंदासीं। पर जदोई साहिबु अम्मा शक्ल सूरत में कीअं हुई? अल्हम्दुलिल्लाह, तमामु। लिबास बि हमेशह शलवार कमीज़ या न, साड़ी दाड़ी कॾहिं ज़िंदगी साड़ी वग़ैरह कोन पाईंदियूं? पहिरें ज़माने में हो टोप वारा पाईंदा, इहे बुरका। हा, मूं ॾिठो पर। हा, पोइ वरी ज़मानो आयो त पोइ वरी ॿियो बुरको जेको हेठि लहे थो ऐं पोइ मथे थो थिए। अच्छा अच्छा, पोइ वरी इहो थियो। ऐं हक़ीक़त आहे पोइ ज़माने में त कराची में शहर वग़ैरह में त पोइ सफ़ा बुरके खां सवाइ बि ईंदा। जदे साहिबु अम्मा हिकिड़ी प्योर घरेलू औरत त हुई, पर उन सां गॾो गॾु हुनजो पॉलिटिकल इंस्टिंक्ट कीअं हुयो? उन्हनि इशूज़ खे महसूसु कंदी हुई या उन्हनि ते ज़िक्र कंदी हुई या तव्हां सां सियासत ते कॾहिं के ॻाल्हियूं कंदी हुई? न, जॾहिं असां तहरीक पे शुरू कई ज़ालुक जे ख़िलाफ़, MRD वारी, मुंहिंजो असां त ख़ुदि अरेस्ट करण लाइ वेंदे पियासीं। चओ, उहा मूवमेंट ई स्टार्ट थी कोर्ट अरेस्ट सां। जेके लीडर पीपल्स पार्टी जा हुआ तिन जे मथां बार हो त मतिलबु शिकारपुर में डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहिबु ॾींदो, जेल ख़ुदि पेश थींदो, हज़ार ख़ान बिजराणी जैकब, मुंहिंजो भाउ ग़ुलाम इतबा ख़ान मरहूम मोरे में, मां कराचीअ में, मिराज मोहम्मद ख़ान कराचीअ में। अहिड़ी तरह सां मुमताज़ साहिबु अरेस्ट थियो त इहो ख़ुदि हुई त मतिलबु त अरेस्ट जेल भरियो ऐं अरेस्ट थियो। पोइ उन वक़्त में मुंहिंजो अम्मा जेल त वेंदे पियसि, हुन दुआ करे आई और बाबा से कामयाबु करेसि।
अच्छा, भला तव्हांजी ऐं भुट्टे साहिब जी दोस्ती सॼी दुनिया उन खां वाक़िफ़ु आहे ऐं अम्मा जा भुट्टे साहिब जे बारे में छो त तव्हांजा दोस्त बि हुया त उन जे बारे में छा राय रखंदी हुई अम्मा? ध्यानदारीअ सां, छाकाणि त एतिरो उन को फैमिली कनेक्शन कोन हो। अच्छा, जो भुट्टे साहिब खे डिस्कस कनि। अच्छा, भुट्टो साहिब 2-3 दफ़ा आयो ॻोठु, हा हा, उन ज़माने में बि फॉरेन मिनिस्टर हो, 2 दफ़ा 3 आयो। पोइ इलेक्शन कैंपेन में त काफ़ी दफ़ा आयो, त चवंदो त बाबा इहो पुराणे घराणे ख़ानदान आहे हा, ऐं सुठी ॻाल्हि आहे, तो सारी दोस्ती अञा बि ज़्यादा होवे बहितर आहे हा, ऐं महिमान जी ख़िदमत करो, हा। अहिड़े जीअं थींदी ट्रेडिशनल ॻाल्हियूं जेके थियनि। अच्छा, पाड़े वारनि सां अम्मा जा रवैया कीअं हूंदा हुया? ॻोठ में ॿारनि में, पर ख़ासि तरह ॻोठ में हा, अच वञ औरतुनि जी थिए थी हिक ॿिए ॾे। कज़ा वग़ैरह थींदा त वेंदा। अच्छा, अञा ताईं असांजी फैमिली में आहे रिवायत पंहिंजे ॻोठ में, या जिथे जिथे उथण वञनि थिए थो त वञनि था कज़िन जे फातनि ते, जॾहिं लेडीज़ वञनि थियूं ॻोठ। अच्छा, अम्मा जो रूह यकीनन हिते ई किथे आहे। जेकॾहिं तव्हां अम्मा खे कुझु चवणु चाहियो त तव्हां अम्मा खे छा चवंदव? अम्मा खे इहो चवंदुसि त अम्मा असांखे विसार न, हा, हर घड़ी उते अलाह जे हुज़ूर में बि असां लाइ दुआ कर, ऐं हुज़ूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल्लाह आलमीन जे क़दमनि में बि उते जेका तुंहिंजी पहुच आहे उते असांखे पियो दुआ कर उते। वाह वाह, जतोई साहिब तव्हांजी तमामु वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। अॼु असां तव्हांजी माउ खे यादि कयो ऐं यकीनन अम्मा जे रूह खे राहत मिली हूंदी। नाज़रीन, रईस गुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई साहिब जिन सां हीअ गुफ़्तगू तव्हां ॾिठी ऐं ॿुधी, असां हुननि जी अम्मा खे यादि कयो। वरी असां मिलंदासीं हिन ई प्रोग्राम में कंहिं ॿी महिमान शख़्सियत सां गॾु, जंहिंजो नालो आहे मुंहिंजी मिठड़ी माउ। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, पेर तुंहिंजा चुमा घोर तो ता वञा, हो अम्मा, हो अम्मा, हो अम्मा। मुंहिंजी चीजले अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, पेर तुंहिंजा चुमा घोर तो ता वञा, हो अम्मा, हो अम्मा, हो अम्मा।